औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम जो आलिमन जो तफ़सीर दीनी ऐं दुनिया जूं आफ़तूं तमामु घणियूं आहिनि ऐं असांजी ताक़त उन्हनि खे परे नथी करे सघे, छो जो असां कमज़ोर आहियूं। जॾहिं कमज़ोर शख़्स कंहिं वॾी मुसीबत में फासंदो आहे त उनखे ज़रूरत पेश ईंदी आहे कंहिं ताक़तवर जे पनाह में अचण जी। जेतिरी वॾी मुसीबत ओतिरी वॾी ताक़त वारे जी पनाह जी ज़रूरत आहे। मामूली दुश्मन त सूबेदार वग़ैरह काफ़ी आहे, वधीक त वधीक ऑफिसर SP मेजर वग़ैरह या बादशाह त शैतान निहायत वॾी ताक़त रखे थो, नज़र बि को नथो अचे। मकरो फ़रेब बि एतिरी वॾी ऐं ख़तरनाक दुश्मन खां बचण लाइ उन ज़ात क़ादिर मुतलक हई व क़यूम जी पनाह में अचणु ज़रूरी आहे। इन करे इंसान खां चवरायो वियो त ऐं इंसान हीअं चई रब जी पनाह में अच, औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। ॾिसो वरी मज़े जी ॻाल्हि इहा आहे त हिते ईअं कोन चवरायो त शैतान जे कहिड़े धोखे खां पनाह घुरां थो, माना त सभु विसवसनि शरारतनि ख़बासतनि खां पनाह घुरां थो, त ख़राब अक़ीदनि खां पनाह, बुरे अमलनि खां अल्लाह जी पनाह, सुठनि कमनि में रुकजण खां अल्लाह जी पनाह, ज़ाहिर बातिन रुकावटुनि खां अल्लाह जी पनाह। मतिलब त जेका बि ॻाल्हि अल्लाह खां रोके उन खां अल्लाह जी पनाह घुरां थो। तफ़सीर सूफ़ियाणो जेका बि शइ सरकश हुजे उहा ज़िक्र इलाही खां रोके उहे शैतान आहिनि। पोइ जिन हुजनि, इंसान हुजनि, चौपायो माल हुजे, जानवर हुजे, या इंसान जो पंहिंजो नफ़्स हुजे, या जिस्मानी नफ़्सानी उज़वा हुजनि, कोई दुनिया जो कमु हुजे। इन करे रब क़ुरान में फ़रमायो वकज़ालिक जअलना लिकुल्लि नबिय्यिन अदुव्वन शयातीनल इंस वल जिन्न यूही बादुहुम इला बादिन ज़ुख़रुफ़ल क़ौल गुरूरा। तर्जुमो, ऐं अहिड़ी तरह इंसान हर नबीअ जे वास्ते दुश्मन कया, ऐं अहिड़ी तरह असां हर नबीअ जे वास्ते दुश्मन कया आहिनि माण्हुनि ऐं जिन्हनि जे क़िस्म मां। शैतान जो उन्हनि मां हिकिड़ो ॿिए ते मख़फ़ी तरह विझे थो बनावट वारी ॻाल्हि धोखे जे वास्ते।